नाज़रीन तव्हांखे एक अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दादूअ में दिलि खे चीर ॾींदड़ वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु मासूम ॿारड़ीअ ते 12 रोलू कुतनि हमिलो करे ॾिनो। मासूम ॿारड़ीअ जूं दाहूं जॾहिं ॿिए पासे मासूम निंगरी जे वारसनि पारां म्यूनिसिपल कमिश्नर दादूअ खे फ़ौरन हटाए मथसि केस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। नाज़रीन तव्हांखे ताज़ी ख़बर खां आगाह कंदा हलूं त दादूअ में दिलि खे चीर ॾींदड़ वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु मासूम ॿारड़ीअ ते 12 रोलू कुतनि हमिलो करे ॾिनो, जंहिंमें मासूम ॿारड़ीअ जूं दाहूं जॾहिं ॿिए पासे मासूम नींगरी जे वारसनि पारां म्यूनिसिपल कमिश्नर दादूअ खे फ़ौरी तौरु हटाए मथसि केस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो आहे।